नाज़रीन, गोसपुर में रूरल हेल्थ सेंटर गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां अवाम लाइ आज़ार बणियल आहे त ॿिए पासे सहूलतुनि जी अणहूंद ख़िलाफ़ शहरवासी सरापा एहतजाज बणियल आहिनि, जॾहिं त मुक़ररु थियल डॉक्टर बि मुसलसल ग़ैर हाज़िर रहण लॻा आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था SS न्यूज़ जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़हूर ओगाहे जी हीअ रिपोर्ट। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गोसपुर शहर जी रूरल हेल्थ सेंटर में, जिते काफ़ी महीननि खां वठी हिते MS मुक़ररु न थी सघियो आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते कंहिं बि क़िस्म जी का फैसिलिटी कोन्हे। हिते जेके बि पेशेंट अचनि पिया उन्हनि खे ख़ाली हथनि सां मोटायो वञे पियो। उनखे कंहिं बि क़िस्म जी का टेबलेट कान पई ॾिनी वञे, उनखे कंहिं बि क़िस्म जी का मेडिसिन कान पई ॾिनी वञे। इन जे हवाले सां असां सां हिते कुझु शहरी मौजूदु आहिनि ऐं कुझु सिविल सोसाइटी जा माण्हू मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे इन हवाले सां असांखे छा था ॿुधाइनि। हा, मिठा अस्पताल में न को अमलो आहे न को डॉक्टर आहे। तव्हां ॾिसी सघो था साम्हूं ॿार रड़दा पिया आहिनि वीचारा, उन्हनि खे न को कल्ह इहा हालत हुई हिते कुते वैक्सीन जी ॾाढ़ियल माई आई, उन खे सुई कोन मिले पई। हाणे ॾिसो न, हिते क़बाइली इलाइक़ो आहे, हिते 12 ई महीना जहिड़ा झगड़ा थींदा रहंदा आहिनि। उन में हिते जॾहिं बि को गॾह गाॾे जे थ्रू ईंदो आहे, कोई रक्शे जे थ्रू ईंदो आहे, कोई उन्हनि वीचारनि खे न को डॉक्टर मिलंदो आहे न को अमलो मिलंदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते को कंपाउंडर मौजूदु बि कोन्हे। इन्हीअ करे माण्हू तड़पी मरी वञनि था। ख़ुदारा कुझु न कुझु कयो वञे। हेॾियूं बिल्डिंगां ठहियल आहिनि, तव्हां ॾिसो हिते को डॉक्टर मौजूदु ई कोन्हे। इहा थोरी घणी खोट त आहे, पर उहो DHO साहब जे इल्म में बि आहे। हाणे सो दवाउनि जे लाइ जेको आहे सो हितां असांजे MS साहब लिखी मोकिलियो दवायूं। मां सम्झां थो कल्ह पुॼणियूं या अॼु पुॼंदियूं लाज़मी। हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, असां वटि वाक़ई जेन्युइन त मसइला आहिनि डॉक्टरनि जा, कयो या फीमेल डॉक्टर जो कयो, इहे जेन्युइन मसइला आहिनि डॉक्टरनि जा। ख़ुदा करे उहा बि डॉक्टरनि जेको आहे मथे लिख पढ़ कई आहे असांजे MS साहब त असांखे फीमेल मेडिकल डॉक्टर हिते जो ऐं साण गॾु डॉक्टर जो, त जीअं असांजो कारोबार वारे अस्पताल जे हवाले सां सुठे तरीक़े सां हली सघे। अमलो तक़रीबन जेको अस्पताल में असां वटि आहे उहो सॼो मौजूदु आहे। असां वटि 3 शिफ्टियूं आहिनि, मॉर्निंग इवनिंग नाइट जे हवाले सां अमलो तक़रीबन सॼो आहे। MS जे हवाले सां MS जेको आहे सो कल्ह कोठी मोकल थिया। एम्बुलेंस असुल हक़ीक़त इहा आहे त इहो वाक़ई इहे असांजे अस्पताल जे हवाले सां इशू आहे। असां वटि एम्बुलेंस IHS हुई हिते, त उन्हनि जी पंहिंजी IHS जे तरफ़ां एम्बुलेंस हिते रखियल हुई। उहे सॼो सामान हितां जेको आहे वाइंड अप करे विया। एतिरे क़दुरु जो हिते जेके मुलाज़िम वेचारा उन्हनि जूं पघारूं बि जेको आहे हिन वक़्तु ताईं उन्हनि न डॉक्टरनि खे ॾिनियूं न स्टाफ खे ॾिनियूं। तव्हांजे तसलसल सां मां पंहिंजी हिकिड़े यूनियन जे हवाले सां बि इहा गुज़ारिशात रखंदुसि हिन वीडियो तसलसल तव्हांजी मीडिया जे थ्रू, त बराए महिरबानी IHS जे आला ऑफिसरनि खे गुज़ारिश कंदासीं त रहियल जेको पंहिंजो डॉक्टरनि जो ऐं स्टाफ जूं पघारूं आहिनि उहो फिल फौरन ॾिनियूं आहिनि। उहो फ़ाक़ा कशी जो जेको आहे वक़्तु गुज़ारियो चइनि 5-8 महीननि जूं पघारूं सॼे ज़िले में बंदि आहिनि। IHS जे करे असांजूं अस्पतालूं हिन वक़्तु बि सफ़र करनि पियूं। अस्पताल जी हालत तव्हां पाण ॾिसो था त हिते कोई बि डॉक्टर मौजूदु न आहे, न वरी को MS मुक़ररु। जेकॾहिं MS हिते डॉक्टर अमले सां जॾहिं असां हिते ईंदा आहियूं त डॉक्टर इहा ॻाल्हि कंदा आहिनि त MS मुक़ररु आहे, पर हू अॼु कोर्ट वियो आहे, हू अॼु हिन कम सां वियो आहे। पर असां जॾहिं खां वठी MS मुक़ररु थियो आहे या न थियो आहे इहा बि ख़बर न आहे। त हिते असां कॾहिं बि उनखे न ॾिठो आहे। हिते जेके मरीज़ अचनि था, परे परे खां मरीज़ अचनि था, महांगाई ॾिसो था पाण, भाड़ा किराया करे हिते जॾहिं अस्पताल में रिलीफ वठण लाइ अचनि था त उनखे को बि रिलीफ नथो ॾिनो वञे। घटि में घटि ॿियो तव्हां चकास त नथा कयो, घटि में घटि मरीज़ खे बुखार या मथे सूर जी गोरी त ॾियो। एतिरी बि हिन में कोन्हे। हिते जेके बि अमलो आहे उहो वीज़ा ते वियल आहे। पोइ हाणे थी सघे थो इन में डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी भाङे वहिंवार आहे, या वरी हितां जो जेको MS आहे उहो बाअसर आहे, जंहिंजे करे हिन अस्पताल जी कोई बि सार संभाल करण वारो कोई कान्हे। जीअं त तव्हां ॾिसो था पाण त अस्पताल में कंहिं बि क़िस्म जी काई बि सहूलियत कोन्हे का। ज़िला कश्मीर जेको असांजो ज़िलो आहे उहो क़बाइली जहिड़नि जे वरचड़ियल आहे। जॾहिं बि माण्हू ज़ख़्मी थी अचनि था अस्पताल में पहुचनि था त उन्हनि खे अमलो मरहम पटी करण जे लाइ बि तयारु रहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त कोई स्टाफ हिते मौजूदु न आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा बि आहे त ॿियूं दवायूं त बजाए रहियूं, मतिलबु त हिननि खे मरहम पटी बि नथी कई वञे ऐं उन्हनि खे का पेन किलर बि ॾिनो वञे थो।
मतिलबु का इंजेक्शन बि यूज़ न कई वञे थी त उहे तड़पनि था। जीअं त साईं असांजी RSC घोंसपुर जेको आहे काफ़ी अर्से खां वीरान थी वई आहे। जीअं त अॻ में IHS जे हवाले हुई 5000 OPD हूंदी, हाणे असां वटि 100 खां ई घटि वञी OPD बीठी आहे। लेबॉर्ट्री में सहूलियत न आहे, कोई एमरजेंसी अचे थो त फतकी मरी वञे, न अमलो मिले थो न दवा मिले थी। महिरबानी करे असां वसवारनि खे मुतालबो कयूं था त घोंसपुर RSC जी मालिकी कयो। जी तव्हां हिते मौजूदु घोसपुर शहर वासियुनि जूं ऐं इलाइक़े वासियुनि जूं ऐं सिविल सोसाइटी जा जेके अॻुवान हुया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त काफ़ी शिकायतूं करण जे बावजूद बि हिते MS मुक़ररु न थी सघियो आहे। हिते लेडी डॉक्टर न आहिनि, उन सां गॾोगॾु हिते जेको डॉक्टरनि जो अमलो आहे उहो ग़ाइबु आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते कंहिं बि क़िस्म जी का बि फैसिलिटी कोन्हे, हिते मेडिसन कोन्हे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते एम्बुलेंस जेकी आहे उहा काफ़ी महीननि खां ख़राबु बीठी आहे। मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिते जेके एमरजेंसी में जेके पेशेंट अचनि पिया उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि ट्रीटमेंट कान पई ॾिनी वञे। उहे हिते तड़पी उन्हनि खे उनजा जेके वारिस आहिनि उन्हनि खे प्राइवेट अस्पताल खणी वञनि पिया या उन्हनि खे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं कंदकोट ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं रेफर कनि पिया। हितां जा जेके अॻुवान आहिनि ऐं शहर ने DHO कश्मीर ऐं DC कश्मीर खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा असांजे हाल ते रहम करे हिते जेको अमलो मुक़ररु आहे उन जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उनखे ड्यूटी जो पाबंद कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़हूर ओगाई SS न्यूज़ घोसपुर।